पहिरीं न ॿुधायोसीं इन करे छो त तमामु घणी मसरूफ़ शख़्सियत तमामु घणी समाजी मसरूफ़ियत हुनजी पंहिंजी प्रोफेशनल लाइफ जे हवाले सां या जेका समाजी हुननि जी ज़िंदगी आहे हुनजे हवाले सां चयोसीं त हू हा बिल्कुलु अची वञनि त पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त केरु आहिनि असां सां गॾु अॼु जिन खे असां उहे माना असांजा महिमान उहा शख़्सियत जिन खे असांजो अॼु जो यंगस्टर सिंध में रहण वारो सिंधी यंगस्टर नौजवान पढ़ियल लिखियल तबिको ॾिसे थो जिन ॾांहुं वाझाए थो त ही असांजी रहनुमाई करण वारा आहिनि ही असांजे हक़नि जी ॻाल्हि करण वारा आहिनि पोइ उहे हक़ कंहिं बि लेवल ते हुजनि सियासी हक़ हुजनि समाजी हक़ हुजनि या ॾुतरियल तबिके जा हक़ हुजनि सो असांजी पर्सनैलिटी असां जेके अॼु महिमान करे घुरायो आहे वधीक तारुफ़ छा करायूं तव्हां सभिनी खे ख़बर आहे अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु अॼु असां वटि आया आहिनि गुड मॉर्निंग वेलकम वेरी गुड मॉर्निंग थैंक यू ऐस मां कहिड़ो हाल आहे ठीकु आहियो क्लास जा सां ख़ुश आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां साईं वॾा बि ठीकु आहिनि बिल्कुलु ठीकु आहिनि थोरी देरि अॻु में तव्हां कुझु दोस्तनि जो तारुफ़ पियो करायो साईं जो ज़िक्र निकितो त मुंहिंजे शऊर लाशऊर में या हिकिड़े ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अची मां चयो त अयास की ऑन एयर चवां त बसि हींअर इहा नाज़िल थी आहे मूं अक्सर ॾिठो शुरू खां वठी त मूं साईं वॾे साईं खे पहिरियों दफ़ो आम्हूं साम्हूं जेको ॿुधो उस्ताद बुखारी जी ॿी वरसी त साईं दादू आया ग़रीबाबाद हाई स्कूल दादू में ऐं उन खां पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो तव्हां सां ॿुधंदा रहियासीं पढ़ंदा रहियासीं टेलीविज़न ते मूंखे लॻंदो आहे जेको चकमक हूंदो आहे उन में थींदी आहे पर चकमक सां अक्सर पिनूं जॾहिं ॻंढिबियूं आहिनि त पोइ उहो पिनुनि खे तव्हां कंहिं ॿी पिन सां मिलाईंदव त हुन में अट्रैक्ट ज़रूरु मक़नातीसियत साईं वॾे जे मूंखे चपनि पुठियां चकमक लॻंदो आहे उहो ज़हन जो चकमक लॻंदो आहे तव्हां बि ॻाल्हाईंदा आहियो त ज़ाहिर आहे घणो असरु आहे ऐं वरी जेके तव्हांजा हम असर आहिनि उन्हनि में बि हिकिड़ो ॻाल्हाइण जो टैक्ट हुजे ऐं आउं त कॾहिं कॾहिं ईअं चवंदो आहियां त असांजी माशाल्लाह पलीजो फैमिली में इहा शइ बिल्ट इन आहे पोइ अॼु ससी हुजे तव्हां हुजो साईं हुजे ॿिया जेके नौजवान हुजनि सो ॾाढो सुठो इहा जेका मक़नातीसियत आहे इहो थोरो असांखे इहो छा आहे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं माण्हू जेके शयूं चए थो ज़बान सां उन्हनि में वाक़ई यकीन रखंदो हुजे त उहा मक़नातीसियत सस्टेन थी करे हले थी इलाही वक़्त ताईं पर माण्हू चवंदो हिकिड़ी ॻाल्हि हुजे ऐं कंदो ॿियो हुजे कुझु वक़्तु अॻे हिकिड़ो को एंकर हूंदो कंहिं चैनल जो उहो एॾे जज़्बे ऐं ईमान जे सोजरे सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स कंदो ऐं इशारो कोन थो ॾियां पोइ हिकु ॾींहुं वरी यूट्यूब ते हुनजी हिकिड़ी ॾिठीसीं नंढड़ी क्लिपिंग त पोइ उनजी जेका मक़नातीसियत उन्हनि माण्हुनि ॾिठी पे उहा थी वई धूड़ हिकिड़े पासे हिकिड़ो कमु हो ॿिए पासे ॿिया तबसरा पे कई हिकिड़ो उर्दू चैनल जो अमरा हो त जेकॾहिं माण्हू ॻाल्हियूं उहे करे जिन ते वेसा हुजेसि ऐं उन्हनि ते कंसिस्टेंसी सां ॼमियल रहे त पोइ मक़नातीसियत पैदा थिए थी न त उहा आर्ज़ी शइ माण्हू ॻाल्हियुनि मां मुतासिर थींदा अयाज़ लतीफ़ पलीजो वञी दादू या लाड़काणे में चवे त मरण मारण लाइ तयारु आहियूं ऐं पुठि ते न हटंदासीं ऐं हिसाबु थींदो ऐं वरी कराची में 22 मई ते अचे ऐं उते हलनि ॿ टे बस अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु वेही सुज़ुकी में जहिड़ी ठगा वञी करे हैदराबाद त पोइ मक़नातीसियत रहंदी कान या 15 जुलाई ते रखनि कंटेनर ऐं पोयां बस में वेही वञी दादू खां निकिरे त बाबा हाणे कंटेनर आहिनि रस्ता ब्लॉक आहिनि तंहिंजे करे जेका ॻाल्हि कजे उन ॼमी बि ॻाल्हि सुठी कजे दिलचस्प अंदाज़ में कजे जीअं तव्हां परफॉर्म कंदा आहियो ऐं केॾो सुठो परफॉर्म कंदा आहियो सभु ड्रामा आर्टिस्ट स्टेज आर्टिस्ट एंकर्स पर ज़ाती ज़िंदगी में तव्हां सुठा माण्हू हुयो त पोइ तव्हांजी उहा शइ मेच्योर रहे थी उहा डेवलप थिए थी पर ज़ाती ज़िंदगी में जेकॾहिं माण्हू फिल्मुनि में हुजे मुक़दर का सिकंदर ऐं सुहाग वारो अमिताभ बच्चन ऐं हिते ठका थिए जू वटि या माइम वटि ऐं अमिताभ बस जे छत ते चढ़ी भॼी वञे त पोइ त मज़ो कोन थींदो उहो असर उहो हलंदड़ आहे माशाल्लाह जी जी हाणे पलीजो साहिबु तव्हांजी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलू वक़्तु असां वटि थोरो असां वटि कोई 40-45 मिंट उन में तव्हांजी सोशल लाइफ पूरी तव्हांजी जेका पॉलिटिकल स्ट्रगल आहे उहा पंहिंजी जाइ ते जेको तव्हांजो इल्मी अदबी ज़ौक़ आहे उहो पंहिंजी जाइ ते छा पुछूं किथां पुछूं सम्झ में नथो अचे अयाज़ भाउ सां अक्सर मुंहिंजी कचहरी थी आहे अयाज़ भाउ खे मोस्टली असां पर्सनल ज़िंदगी में सुञाणूं इंटरव्यूज़ बि थिया ॿुधाइनि अॼु मां चाहियां थो त अयाज़ भाउ जा उहे लिकियल एस्पेक्ट्स जेके फ्यूचर में बि असांखे नज़र अचनि था अक्सर हाणे हिकिड़ो
इतिहाद थियो आहे असांजे नेशनलिस्ट नेशनलिस्ट जो क़ौम परस्त आहिनि उन में ऐं प्लस में तव्हांजा ही जेके क़दम खयल आहिनि स्पेशली कराची जे लाइ इहे बि साराह जोगा आहिनि मूंखे हिकिड़ी शइ सम्झ में हिकिड़ो लास्ट टाइम मुंहिंजे ज़हन में हुयो पर सम्झ में मूं हिकिड़ी शइ ॾिठी आहे ॿियूं बि पार्टियूं असां ॾिठियूंसीं पर तव्हांजे हवाले सां तव्हांजी शख़्सियत जे हवाले सां साईं जे हवाले सां सिंधी न्याणीअ खे अॻियां आणणु हक़ जी ॻाल्हि करणु हिकिड़ो ॾुखियो अमल रहियो आहे माज़ीअ में बि इवन हाणे बि आहे असांजी सोकाल जेका ज़हनियत आहे उनखे अञा वॾी ज़रूरत आहे मथे खणण जी पर मूं हिकिड़ी शइ तव्हां में ॾिठी आहे त तव्हांजी पार्टी सां तव्हांजे क़दम सां क़दम रखंदड़ पोइ असांजी इहा अदी ग़ज़ाला सिद्दीकी जो मिसाल बि उन साम्हूं आहे हीउ जज़्बो तव्हां कीअं पैदा था कयो ख़ासि तौर ते असांजी सिंधी न्याणीअ वरी ऐं साॻी इतफ़ाक़ सां सवाल तमामु इम्पोर्टेंट आहे वरी उन सां थोरो पर असां रिलेवेंट आहे तंहिंजे करे आउं चवां पियो त वरी उन ई शइ सां आउं वरी मिलाईंदुसि त मसलन अयाज़ लतीफ़ पली जो चवे त सिंधी औरतूं मैदान में निकिरनि ऐं पंहिंजे पसंदि जो इज़हार करे सघनि पसंदि जी पढ़ाई कनि ऐं रसूल बख्श पली साहिबु ईअं चवे फाज़िल साहिबु ईअं चवे ऐं उन्हनि जे घर जे औरतुनि खे इख़्तियारी न हुजे त पोइ इहो कंट्राडिक्शन थी वेंदो त माण्हू उनखे फॉलोअप न कंदा पर जॾहिं रसूल बख्श पली जो साहिबु पाण मैदान में हुजे ऐं उन सां जी ज़रीना बलोच उन जी घर वारी बीठी हुजे ऐं उनखे ठटे में लॉन्ग मार्च में मथे में लठियूं लॻनि ऐं उन जूं भेणूं बीठियूं हुजनि हुरुन निसा ऐं ग़ुलाम फातिमा ऐं उन जूं न्याणियूं बीठियूं हुजनि ऐं फाज़िल साहिब जी न्याणी अदी शहनाज़ पुफी मरियम इहे बीठियूं हुजनि ऐं उन्हनि जा बचा हुजनि साईं यूसुफ कीड़ाने जूं न्याणियूं हुजनि आरब कीड़ाने जूं भाइटियूं हुजनि सैयद आलम शाह जूं न्याणियूं हुजनि हकीम हालेपुट जी घर जी फैमिली हुजे लतीफ़ ज़ौर जी हुजे त पोइ हिकिड़ो स्पिरिट जुड़े थो वरी हाणे इहो थियो पॉलिटिकल मुंहिंजूं 4 भेनर आहिनि बाबा जी तरफ़ां अमड़ जी तरफ़ां हिकिड़ी भेण आहे त बाबा जो हिक खां वधीक शादियूं आहिनि अमड़ जे पहिरियां हस्बैंड जी डेथ थी वई उन खां पोइ बाबा सां शादी थी त जेके भेनरूं आहिनि उन्हनि मां यकीन कयो हिकिड़ी अहिड़ी भेण कान अथव सजाद साईं जंहिंखे असां या बाबा या अमड़ या कंहिं अमड़ियुनि ज़ोरी शादी कराई हुजे या चयो हुजे तूं फलाणे जे नाले थियल हुई देयर इज़ नो सच कॉन्सेप्ट इन अवर फैमिली पुछा थींदी किन हालतुनि में मुंहिंजी 2 भेनरुनि त पाण जी ॿुधायो नंढियूं भेनरूं हुयूं उन्हनि पाण बाबा खे ॿुधायो असां फलाणनि नौजवाननि खे पसंदि कयो आहे असीं उन्हनि सां शादी करणु चाहियूं था बाबा चयो ठीकु आहे हिकिड़ी भेण मुंहिंजी त इन्विटेशन अची मिली यानी पुछा त परे जी ॻाल्हि इन्विटेशन आई त मथे हफ़्ते शादी आहे अचिजो मथे हफ़्ते शादी में वियासीं भाउर आहिनि मुंहिंजा हिकिड़े मुंहिंजे भाउ जी शादी हुई उन में ॿियो भाउ शादी में आयो हिकिड़ी ॿी असांजी ॻोठ जी पुफी धीअ हुई उहा बि शादी में आई उन्हनि बाबा खे चयो त असीं ॻोठ वेंदासीं वरी अम्मा लाइ राज़ी थिए न रथे हिननि जी शादी वहीं पई थिए असांजी बि कराए छॾियो उनजे माउ पीउ खे ख़बर कान हुई बाबा वरी उहो ॿिए भाउ ऐं उन पुफी जी शादी कराए छॾी त असांजे घर में पढ़ाई ईअं अथव मुंहिंजूं भेनर आहिनि उहे तानिया अनीता फाखरा उन्हनि सभिनी पंहिंजे पसंदि जी चॉइस करे सब्जेक्ट्स खयां मुंहिंजा भाइटिया भाणेजा को पेरिस थो वञे कॉमनवेल्थ जी स्कॉलरशिप ते कंहिंखे ऑस्ट्रेलिया वञिणो आहे को चवे थो न आउं जेको सो ॻोठ में वेही पोल्ट्री फार्मिंग कंदुसि जेको जीअं वणेसि उनखे सलाह ज़रूरु ॾिबी मुसलत न कबो त तव्हांखे हीअं करिणो आहे उनजे करे उहो सॼी फैमिली पार्टी सॼी ॾिसे थी त इहो ॿियनि सां इहो रवैयो कोन्हे पंहिंजे संदन घर में बि ईअं ई था कनि सही इन करे पोइ फॉलो कनि अच्छा इनखे आउं कनेक्ट कंदसि हिन सवाल सां त जेके अक्सर असां कचहरी कंदा आहियूं चवंदा आहियूं त जेको असां वटि इंफ्रास्ट्रक्चर हुयो अॻु में जेको अंग्रेज़ ॾेई वियो भले असां कुझु बि चऊं हुनखे उहो त असां ग़ुलामी मां त आज़ादी मिली पर असांखे वरी ॿी अहिड़ी ग़ुलामीअ में धिकियो वियो जंहिंमें अॻु में शायदि ॻाल्हाए सघंदा हाणे त पाण ॻाल्हाए बि घटि था सघूं सोचे सम्झे ॻाल्हायूं था त मतां मुंहिंजे सोटे जी बदिली कराए छॾे फलाणो साईं अॻु में इंफ्रास्ट्रक्चर बहितरीनु हुयो माण्हुनि जूं शख़्सियतूं ठहंदियूं हुयूं माहौल हूंदा कचहरियुनि जा ओताकुनि जा ऐं भला सुठा उन्हनि मां सिखिबो हुयो जीअं पाण ॻाल्हि कईसीं त जीअं तव्हां चओ था त लिबरल तव्हांजी फैमिली रही आहे हाणे तव्हांखे ॾिसी करे माज़ीअ खे ॾिसी करे पर हाणे जॾहिं आउं ॾिसां थो इंफ्रास्ट्रक्चर जो ॿेड़ो ॿुॾो पियो आहे फैमिलीज़ में तव्हां वटि हिकिड़ी रिवायत रही पर हाणे असां वटि त सोकाल्ड ॿियूं शयूं आहिनि त जेको चङो मुड़ुसु आहे उहो सोटनि जो मासातनि जो सॼे राज जो फ़ैसिलो कंदो त फलाणी फलाणे सां फलाणो फलाणे सां हीउ ॾींहों ॾींहुं अॻिते वञण खां पाण पोइते काॾे पिया आहियूं अयाज़ भाउ ॿई पासा आहिनि सजाद साईं हिकिड़ो पासो इहो आहे त ॾिसो तव्हां वेठा आहियो इहा ही असांजी एंकर साहिबा वेठी आहे हाणे तव्हां बि उन्हनि फैमिलीज़ मां हूंदव जिते तव्हांजा ॿिया समें सौट मासात हूंदा जेके रुकावटुनि जे करे रहिजी विया हूंदा
ऐं तव्हां कुझु माण्हू हूंदव जेके रुकावट टोड़े निकिरी था अचो तो अंग्रेज़ी में चवंदा आहिनि इट इज़ ऑलवेज़ वैकेंट एट द टॉप। जेकॾहिं तव्हां आहियो फाइनल पढ़ियल ऐं 5 दर्जा पढ़ियल त तव्हांजी नौकिरी जी कॉम्पिटिशन किरोड़े माण्हुनि सां आहे, छाकाणि किरोड़े माण्हू 5 दर्जा पढ़ियल आहिनि। पर जॾहिं तव्हां मैट्रिक करे जॉब था ॻोल्हियो त हाणे तव्हांजी 30-40 लख माण्हू सां मुक़ाबिलो आहे। BA करे था अचो त 5-7 लख माण्हू सां मुक़ाबिलो आहे। मास्टर्स कयो था या PhD कयो था हाणे 200-300 माण्हुनि सां मुक़ाबिलो आहे। जीअं तव्हांजी क्वालिफिकेशन रुकावटूं टोड़े अॻियां पई निकिरे तीअं घस निकिरनि पिया, तंहिंजे करे रुकावटूं बराबरि आहिनि। बराबरि इंफ्रास्ट्रक्चर में रुकावट आहे, इंस्टीट्यूट्स कोन्हनि, स्कूल घोस्ट स्कूल आहिनि। पर इन सॼे दौर में अलामा दाऊद पोटो त वण ते वेही पढ़ंदो हो न, मिर्ज़ा कलीज बेग पढ़ी वियो, अलामा आया आहे काज़ी जहिड़ा माण्हू, जोए साहब जहिड़ा माण्हू, सोभो ज्ञानचंदाणी, शेख अयास, इन क़िस्म जा माण्हू, उस्ताद बुखारी, तनवीर अब्बासी, इहे रुकावटूं टोड़े निकिता। हिन दौर में सिंधी यूथ रुकावटूं टोड़े निकिरे पियो। ऐं तव्हांखे ॿुधायां सिंधी यूथ एॾो पोटेंशियल अथव। सिंध जो नौजवान हिकिड़ो पाण ॾिसूं था निजी कचहरियुनि में सिटी ऐं बीकन ऐं काउंटी कैम्ब्रिज ऐं ग्रामर स्कूल मां ॿाहिरि निकिरंदे जेके थेलो कच्छ में आहे, शाम जो वेठो आहे पिज़्ज़ा हट ते या सबवे ते ऐं कॉफ़ी वेठो पीए कोस्टा ते ऐं पोइ वरी पंहिंजे घर लॻो, हा उहो पैम्पर्ड आहे, बिल्कुलु सही आहे। ॿियो जेको नौजवान आहे त उहो जेको मैदान में बीठो आहे, ही माण्हू वेह जो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया, तो जीअं लुकूं लॻनि तीअं रुक थियनि, उहे नौजवान वेठा अथव। असां वटि SST ऐं SNT में छोकिरा अथव, उहे त वञी ॾिसो, ज़ाहिद बबर आहे, नवीद जरवार, मुस्तफ़ा हिंगोर जो, आलम ख़ासकेली, हिकिड़ा अजीब क़िस्म जा महमूद रक्षाणी नौजवान अथव जेके 15-15-20-20 ॾींहं रोज़गार कनि था, नौकरियुनि में वञनि था, उते वञी तारिक शबीर भट्टी, सूरज दयाल, हिकिड़ी लश्कर अथव। ऐं छोकिरियूं फातिमा आले पोटो, समरीन ज़हूर, हिकिड़ियूं अहिड़ियूं क़िस्म जूं छोकिरियूं, अदी हुस्ना, ॿियूं हुननि जा ॿार जेके घर में बोड़ थियूं रधीनि, छोकिरियूं बोड़ रधे भाउरनि खे नाश्तो थियूं कराइनि, पोइ वरी के ट्रेन मार्च, हींअर असीं वेंदासीं 6 सेप्टेम्बर ते, ॾिसजो ट्रेन मार्च में, सुभाणे डिगड़ी जोॾे ऐं फज़ल भंबरे हूंदासीं ऐं उते ॾिसजो नवकोट में। उहे नौजवान पंहिंजूं नौकरियूं बि कनि था, पढ़ाइयूं बि कनि था, मैदान में बि अचनि था, मैदान में अची पोइ लठियूं बि खाइनि था, पोइ वरी स्ट्रगल करे वरी जॉब वठनि था, ॿियनि माण्हुनि वांगुरु भतो कोन था वठनि, क्राइम कोन था कनि, मोटर बाइक या सेल फोन स्नैचिंग कोन था कनि ऐं सर्वाइव कनि था। तंहिंजे करे हिन इंफ्रास्ट्रक्चर में रहंदे बि सिंधी नौजवान पंहिंजा गस कढे पियो ऐं सिंधी न्याणी कढे पई। चलो ॾाढी सुठी ॻाल्हि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग पाकिस्तान। रानी पई ॻाल्हायां। अदी रानी जी अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? ठीक ठाक आहियो? ख़ैरियत सां? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? असां बिल्कुलु ठीक ठाक मज़े में। अॼु अदा आयास लतीफ़ पली जो महिमान। हा ॾाढी ख़ुशी थी। अदा खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। वालेकुम सलाम अदी। अदा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अदी महिरबानी, तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। अल्लाह खे लख एहसान। किथां पिया ॻाल्हायो अदी? दा कराची खां। अच्छा अदी, कराची ज़ोर आहे? कराची हा माशाल्लाह। सिंधी सूरन में बाक़ी ज़ोर आहे। सूरन मां निकिरी वेंदासीं अदी, पेर पेर में निकिरी वेंदासीं इंशाअल्लाह ताला। अदी को सवाल हुजे जेको तव्हां पुछणु चाहींदा हुजो अयास खां? अदा सवाल कोन, सवेल तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई जी त जेका हाणे इहो सिलसिलो शुरू कयो अथव त को अहिड़ो कॉल हुजे चाहे को मैसेज हुजे, जी अदी, त मुंहिंजो इहो मैसेज आहे, मां सोचां थी त असां जॾहिं इहो सोचूं या सोच असां रखी त असां कंहिंजे लाइ छा था करे सघूं। बिल्कुलु मां सम्झां थी त इलाही आसानी थींदी। इहा सोच न रखूं त असांजे लाइ केरु छा थो करे। सही। तो जेको कुझु कयूं त इहा सोच रखी कयूं त ॿिए कंहिंजे लाइ असां छा था करे सघूं। बिल्कुलु इन स्टेज इहा में वॾी ॻाल्हि आहे ॾाढी, इहा ॾाढी तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, वॾी ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं असां ईअं सोचूं त पोइ वॾा माण्हू वारी ॻाल्हि थींदी। वॾी महिरबानी कॉल करण जी। ऐं ॻाल्हि ॿोल लाइ वापसि था अचो। ॻाल्हि ॿोल हले पई जीअं तव्हां चओ पिया त सिंधी नौजवान हाणे अॻिते वधे पियो। आहिनि के अहिड़ा फ्रीक्स बि आहिनि जेके पंहिंजो पाण में मिसाल आहिनि, हिकिड़ो नमूनो आहे। सोशल लिबर्टीज़ ते हलो, डिफरेंट फोरम्स ते हलो, उन खां पोइ तव्हां वॾी लेवल ते अचो, क़ौम परस्ती जी ॻाल्हि कयो। क़ौम परस्ती खे असां वटि जेके ॿाहिरि थोरो परे रहण वारा माण्हू आहिनि, जेके तव्हांजो थोरो परे खां ॾिसण वारा, ईअं सम्झो जेके तव्हां सां गॾु तव्हांजा हमराह आहिनि, उन्हनि खां अलॻि जेके ॿिया माण्हू आहिनि, उन्हनि जी डेफिनेशन ॿी आहे। असां तव्हां जेका ॻाल्हि कयूं पिया उन्हनि जी डेफिनेशन बि आहे। थोरो उनखे क्लियर कयो त अलहदगी पसंदी, क़ौम परस्ती, सोशल लिबर्टीज़, सोशल राइट्स, उन्हनि जो पाण में कनेक्शन कहिड़ो आहे? तव्हांजी डेफिनेशन सही था चओ। हिकिड़ी सूडो नेशनलिज्म आहे। हा,
जंहिंमें चयो वेंदो आहे त असीं का सुपीरियर रेस या सुपीरियर नस्ल आहियूं, हाँ, जीअं exactly. हिटलर चयो, नाज़ी जी, पार्टी चयो, जी, ऐं गेस्टापो जेका कई पे कैंपेनिंग, यहूदनि खे मारियूं पे जी। गैस चैम्बर्स में वञी विझी, त जे त हिकिड़ी ज़बरदस्त मूवी अथव, ॿ अथव, हिकिड़ी दी वॉल ऐं शिंडलर्स लिस्ट, जी त हिकिड़ी तमामु घणो हिकिड़ी माण्हुनि सां ज़ुल्म हो ऐं इन क़िस्म जी बाल ठाकरे जी जीअं नस्ल परस्ती मुंबई में वेठो आहे शिवसेना जो, या ही केतिरा इंतिहा पसंद मुस्लिम इंतिहा पसंद हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ भरपासे जे अफ़गानिस्तान में ॿियनि में, असीं सुपीरियर रेस आहियूं, सुपीरियर नस्ल आहियूं, या असांजो मज़हब सुपीरियर आहे, या असांजो फ़ुर्क़ो सुपीरियर आहे, या असांजी ज़ात सुपीरियर आहे। उनजे बजाए क़ौम परस्ती ईअं हुअणु खपे, बल्कि परस्ती लफ़्ज़ सही कोन्हे, परस्तिश पर हाणे हले पियो। नजम अब्बासी मरहूम हुजे उहो ठाहींदो थर्मामीटर जो सिंधी नालो, थर्मामीटर नालो ठाहियो तप ॾिसणी, त क़ौम परस्ती जो को नओं नालो रखिजे हा, क़ौम दोस्ती सुठो लफ़्ज़ आहे, त ॿिया बि ऐं असीं बि, इहो लफ़्ज़ ग़लति आहे त ॿिया न असीं, ॿिया बि सिंध में क़ौम परस्ती जो सेंस इहो हुअणु खपे त असीं बि ख़ुशि रहूं, असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउर बि ख़ुशि रहनि, पंजाबी भाउर बि ख़ुशि रहनि, पश्तून भाउर बि ख़ुशि रहनि, बलोच बि ख़ुशि रहनि, सराइकी बि ख़ुशि रहनि, पर ईअं कतन न त सिर्फ़ु असीं ख़ुशि रहूं हुननि खे, पर ईअं बि न त हू सभु ख़ुशि वेठा हुजनि ऐं मौज पिया कनि, असांजो सर्वे पियो हुजे, तंहिंजे करे बैलेंस्ड क़िस्म जी। बाक़ी हू तव्हां जेको चयो त ॿी राय बि जुड़ियल आहे, त सही था चओ। ॾिसो असांजे क़ौम परस्तनि में इलाही सारियूं ख़ामियूं रहियूं आहिनि, ऐं हिकिड़ो त असांजा नेशनलिस्ट जेके भाउर आहिनि, उन्हनि जी जेका क़यादत रहे थी गुज़िरियल 30-40 सालनि खां, उन्हनि जो को रोज़गार आहे कोन, माना का ज़मीन जो टुकड़ो हुजनि, का अटे जी फैक्ट्री हुजे, को कुतर जो कारखानो हुजे, को 50 मेहन जो वाड़ो हुजे, को इंजीनियर, को डॉक्टर, को वकील हुजनि, उस्ताद हुजनि, को लेक्चरर हुजनि, चइबो आहे हितां पियो कमाए, हाणे कमाई जो ज़रियो आई कोन्हे। गाॾी ज़बरदस्त बीठी आहे, का लैंड क्रूज़र, का सर्फ, का पराडो, का कराए बि त उन्हनि जी नंबर प्लेट कंहिं इदारे सां इदारे सां खणी हुजे या न हुजे, वीगो बीठी आहे, 7-8 गार्ड आहिनि, 15-20 माण्हुनि जी दावतूं पियूं थियनि, वॾा प्लाट, वॾियूं जायूं, घर आहिनि, अब रोज़गार किथे अचे, अॻे साईं जन जी अॻे रोज़गार जी ख़बर कान्हे, हाणे चऊं हाणे ख़बर कान्हे, बाक़ी माशाल्लाह तमामु सुठो कॉन्ट्रीब्यूशन आहे, त इहो न हुअणु खपे। ऐं क्राइम भताखोरी इहो न हुअणु खपे, भताखोरी करे पोइ माण्हू चए आउं सिंध जो सूरमो आहियां, मूंखे वोट ॾियो, या मूंसां गॾु हलो, या मूंसां नारो हणो, ऐं वठंदो भतो हुउसि, इन साॻे इलाइक़े में भतो वठंदो हुउसि 5-7 साल ऐं 10 साल इन साॻे इलाइक़े में प्लाटनि ते कब्ज़ा कया अथमि, साॻे इलाइक़े में मोटरसाइकिलूं फुरूं करायूं अथमि, पर हाणे आउं सिंध जे हक़नि जी जंग लड़ण लाइ मैदान में आहियां, त पोइ माण्हू कोन फॉलो कंदा। पर ॿियो पासो भाई, ॿियो पासो हीअ आहे, शाइस्ता नालो आहे तव्हां, शाइस्ता ॿियो पासो हीअ आहे त हिकिड़ा ॿिया वॾेरा आहिनि जेके इक़्तिदार में वेठा आहिनि, जेके अरबे रुपया खाई था वञनि, पुलनि जा, पार्क्स जा, रोड्स जा, पर छाकाणि त उहो माण्हू जे खीसे मां नथो वञे, तंहिंजे करे सिंधी माण्हू इहो नथो सम्झे त उहे पैसा मुंहिंजा, उन्हनि जो नोटिस वठे, छो त उहो भले खाई वञे, हिन मोटरसाइकिल फुर कराई हिन सां हिसाब कंदुसि, तंहिंजे करे हू इहे जेके क़ौम परस्त जिन ते इल्ज़ाम रहनि था, थोरा घणा जेके माण्हू हूंदा कारकुन या ॿिया लीडरशिप, पर ॾिसजे त जॾहिं सिंध ते ॾुखियो वक़्तु थो अचे, फराज़ चयो आहे या शायदि हबीब जालिब चयो आहे त हमी को जुर्रत इज़हार का सलीका है, सदा को कहत पड़ेगा तो हम ही बोलेंगे। जॾहिं एहतजाज ऐं सदा जो ॾुकार थो अचे, तॾहिं क़ौमी कारकुन आहिनि, कालाबाग डैम ठहण लाइ इहे क़ौम परस्त कारकुन आहिनि, अवामी तहरीक जा, जस्कम जा, STP जा, SUP जा, शहीद भुट्टो जा, GSN तहरीक जा, GSN मुतहदा मुआज़ जा, लठियूं झलींदा इहे मैदान में, इहे बीहंदा, थल कैनाल ते आया पुलिस सां 19 फरवरी ते इहे बीहंदा, 25 अगस्त को दहशतगर्द असांजे ख़िलाफ़ कमेंट्स ॾींदो, इहे क़ौमी कारकुन बीहंदा, सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि कंदो, हिकिड़ो 2 ॼणा अची कंदा राति जो आदि जो, त ओॾी महिल इहे सिंधी क़ौमी कारकुन उथी बीहंदा। हींअर 22 मई ते अवामी तहरीक SST SNT जा नौजवान बीहंदा, ऐं जॾहिं 15 जुलाई ते इहे ईंदा, सिंध जे ॾुखी घड़ीअ में इहे नौजवान हूंदा, ऐं वरी इल्ज़ाम तराशी महिल सिंधी मिडिल क्लास ऐं सिंधी इंटेलिजेंस शाह ऐं सिंधी जेको मीडिया में वेठल आहे कॉलमिस्ट, सो वरी तबसरा इन्हनि ते कंदो, ऐं छाकाणि त वॾेरो MNA MP आहे ऐं वज़ीर आहे ऐं मिनिस्टर आहे, ऐं छाकाणि त उन में भाउ जी बदिलीअ जो कमु पवणो आहे, ऐं छाकाणि त उहो एकड़ मां पाणी कढाए सघे थो, ऐं छाकाणि त उहो ट्रांसफर ऐं पोस्टिंग कराए सघे थो, तंहिंजे करे उन ते हथु हल्को रखिबो, उहे सॼो मुल्क विकिणी खाई वेंदा अरबे रुपया, उन्हनि कुझु कोन चइबो, बाक़ी क़ौमी कारकुन वीचारे ते को साइकिल जो केस हूंदो, हुनखे छिके खणी जलबो, इहो बि कंट्राडिक्शन। टेलीफोन लाइन ते केरु मौजूद आहे? एडवोकेट नेविश जामशोरे खां सां हिकु दफ़ो ॿीहर। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सज्जाद शाइस्ता सर जेको वेठो आहे टीचर अथव यार जी, कॉलेज में पढ़ाईंदो आहे। अच्छा, हेलो सर। वालेकुम सलाम, नेविश कीअं आहीं? ठीकु आहीं?
हाँ सर मां ठीक है तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो फर्स्ट क्लास महविश तव्हां कॾहिं कयो आहे लॉ कॉलेज मां ॾिसी ॾाढी ख़ुशी थी बिल्कुलु मां पहिरियों कॉल करे चुकी हुयमि पर वरी तव्हांखे ॾिठो त ॿीहर कॉल करण ते मजबूर थी वई आहियां ऐं सर मां तव्हां लाइ शेयर थियणु चाहींदमि मूंखे ख़बर आहे तव्हांजी पोइट्री तमामु घणी वणंदी आहे थैंक यू महविश हाँ सर तभी के शेरा तन उजला मन मेला साधु नेक नाम अनेक हमसे भला काला कवा जो अंदर बाहर एक वाह सजाद सर यो कालो कहो अथव हा हा जेको मूंखे खणी आयो। कबीर तव्हांजे ख़िलाफ़ छो वेठो आहे न ईअं ई क्लासरूम में बि ईअं ई हूंदो आहे बिल्कुलु न ई का जेको शो ऑफ हूंदो आहे न ई कुझु जीअं अवामी तहरीक जो सरबराह आहे ईअं ई हिकिड़ो टीचर आहे ईअं ई तव्हांजो गेस्ट आहे सर अंदरि ॿाहिरि हिकिड़ो ई अथव ॿीहर में का ॾेखा वेखा कोन अथव थैंक यू महविश आई एम सो ग्रेटफुल ऐं महवेश पुलिस खे सभु ख़बर आहे महविश तव्हां प्रैक्टिस ज़रूर कजो ऐं फील्ड में ज़रूर लहिजो मां सर जी फिल्म में ई जेको प्रैक्टिस कंदमि ऐं हुन में ई अचण वारी आहे इंशाल्लाह जिंदाबाद जिंदाबाद थैंक यू चलो वरी वरी महिरबानी महविश अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आहे अयाज़ भाउ मूं ते चइजे कॾहिं कॾहिं चई ॿुधिजे इंटरनेशनल फोरम में तव्हां वञो था पोइ हुन में साना कन्वेंशन हुजे सिंधी वर्ल्ड कांग्रेस वारा हुजनि या ॿियूं खोड़ असांजूं तंज़ीमूं उते बि तव्हांजो वञणु थिए थो उते बि ॻाल्हाइणु थिए थो अक्सर आउं ॾिसंदो आहियां उतां जा फुटेजिस ॾिसंदो आहियां उनजो तइदादु भले नॉर्मल हुजे पर उहो आवाज़ हैसियत रखे थो इंटरनेशनल फोरम्स में या उते जेके एहतजाज थियनि था उन्हनि में जेको मोटिवेशन आहे उहो बि तव्हां पैदा कयो था उहो हिकिड़ो आवाज़ु अचे थो ॿियो जेको ही जीअं तव्हां ॻाल्हि कई जुॾे जी बदीन जी चंदकोट जी नवकोट मां हिकिड़ो आवाज़ु कढो था सभु शयूं थियनि थियूं ही आवाज़ु रंग लाहे थो किथे न किथे त रजिस्टर्ड थींदो हूंदो किथे न किथे त इहे लफ़्ज़ इहे नारा इहे हवा में हयल ठूंशा ज़रूरु रंग लाहींदा पर अॼु उहो हली फ्यूचर थींदो सभु शयूं थींदियूं इनशा ताला अॼु असां उमेद बि रखूं था सिंध जी कल्ह किथे वेठा हुआसीं त असां ॻाल्हि पई कईसीं त दुनिया में हींअर मुख़्तलिफ़ एंटरटेनमेंट जा ज़रिया ॻोल्हिया था वञनि पंहिंजे मुल्कनि जे लाइ ऐं असां अञा ताईं रोड जो मसइलो अस्पताल जो मसइलो स्कूल जो मसइलो पुल ठहिराए ॾियण जो मसइलो ऐं सिक्योरिटी जो मसइलो इन में ई रुधल आहियूं मतिलबु दुनिया में त इन्हनि जे तरफ़ ध्यानु हींअर हटाए करे ॿियनि पासनि ॾे सोचियो वञे थो अॼुकल्ह सभिनी खां वॾो मसइलो इहो आहे त जेको को फैमिली मेंबर घर जो को फर्द ॿाहिरि वियल आहे त उहो सही सलामत ख़ैरियत सां वापसि अचे शाम जो पंहिंजी असां उहो त हिते न हिते ॿाहिरि चवण जो मक़सदु भला ठीकु आहे सभिनी मसइलनि हथु खयोसीं हींअर एजुकेशन ते भला पाण थोरो घणो अची ॾिसूं ॿिनि मामलनि ते आहियूं तव्हां आहियो क़दम आहे पर हींअर छा ख़्यालु आहे जेकॾहिं पाण एजुकेशन ते सीरियस थी थोरो मौक़िफ़ पंहिंजो चिटो कयूं सभई गॾिजी क़ौम परस्त पार्टियूं हुजनि जेके वेठल ॿियूं पार्टियूं हुजनि अपोज़िशन हुजे हुकूमत में वेठल कुझु नुमाइंदा अहिड़ा आहिनि जेके अञा ताईं ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ई ॻाल्हाईंदा आहिनि इहो सिंधी यूनिवर्सिटी जो बेड़ो ॿुॾो पियो वञे ॾींहों ॾींहुं असां वटि स्कूल जी तव्हां ॻाल्हि कई गोश्त स्कूलनि जी मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे स्कूलनि एजुकेशन खे थोरो पाण छिके रखूं पोइ कुझु वक़्त खां पोइ ॿियनि मसइलनि साईं सुहाग साहब हीअं आहे त जीअं लाइफ आहे न जी बोड़ पे रदे अदी जो नालो अलाए छा अस्मा जहान त अदी अस्मा जहान खे जेकॾहिं ठलो गोश्त ॾेई छॾियूं ऐं चऊंसि त बोड़ अधु ॿियो कुझु न अथई पाणी न अथई गैस न अथई मिर्च न को मसालो न को दाग वञी बोड़ अॼु त असांखे गोश्त कराए त शी कैन नॉट डू इट छाकाणि त बोड़ हिकिड़े पैकेज जो नालो आहे जीअं मोबाइल फोन हिकिड़ो पैकेज आहे फलाणे जो 5-7 कंपनियूं आहिनि पैकेज आहे हुनमें इनकमिंग आउट गोइंग SMS MMS सभु शयूं आहिनि तीअं लाइफ बि हिकिड़ी पैकेज आहे ऐं सक्सेस बि हिकिड़ो पैकेज आहे उहो को आइसोलेशन में शइ आई कान्हे हिकिड़ा इमेजिस बिल्ड करणा पवंदा सिंध में तसवुराती खाका बिल्ड करणा पवंदा सिंधी माण्हू जो जेकॾहिं तसवुर आहे त आउं करप्शन वारी नौकिरी वठी ETO थियां एक्साइज इंस्पेक्टर थियां ASI थियां पोइ माल कमाया पोइ छाकाणि उहो वज़ीर जेको मुंहिंजे भरिसां रहियो पियो आहे उहो मीटर रीडर हो या उहो लाइनमैन हो या उहो हीअं हो या उहो जेको अॻे हिते अली बाबा ते वेही मर्जीना ते वेही मुफ़्ती चांहि पीअंदो हाणे उहो अरबपति आहे वज़ीर साहिबु त आउं ईअं अरबपति थियां उन लाइ गसी ई आहे त गसी ग़लति थो सिलेक्ट करे हुन चयो आहे शायदि कंहिं शाइर चयो आहे दी हाइट्स बाय ग्रेट मैन रीच्ड एंड केप्ट वर नॉट अटेंड इन अ सडन फ्लाइट बट वाइल देयर कंपेनियन स्लेप्ट दे वर ट्रायलिंग अपवर्ड इन द नाइट त जॾहिं सॼी दुनिया सुती पई हुजे तॾहिं अज़ीम माण्हू रातिनि जो उजागर करे उहे जेके विखूं खणंदा आहिनि लतीफ़ साईं चयो खुई जा खयाई विख ते वेझी कई थकिजी चूर थी जेको विख खणिजे थी उहा मंज़िल खे वेझो थी करे त जेको सिंधी यूथ आहे उनजा जॾहिं आइडियल्स बहितर बनाईंदो स्कूल बि खोलबा स्कूल तव्हां ऐं आऊं गॾिजी हलंदासीं शाइस्ता गॾिजी हलंदी न कंहिं ॻोठ में हलंदासीं उते चवंदा स्कूल खोलियो चवंदा हाज़िर खोलियूं था केरु सिंधी माण्हू इनकार कंदो आहे
अब तुसां सिर लॻे भाईजान हली आया आहियो, तव्हांजा सिर लॻे, स्कूल खोलियो था, मास्टर चवंदुसि अॼु खां पोइ रेगुलर हूंदुसि, सही। ॿार माइट चवंदासीं ॿार असांजा बिल्कुलु सुभाणे खां सुबुह जो 7 बजे हिते हूंदा, सही। ॿिए ॾींहुं पाण हेॾा मोकिलींदासीं, वरी कारी वारा कख हूंदा। सही। तंहिंजे करे उन्हनि जे माइटनि खे इहो अहसासु ॾियारिजे त अॻिते जेका मंज़िल आहे सा प्योर मेरिट ते हूंदी, उहा कीअं थींदो, उहो इंस्टीट्यूशनलाइज़ थींदो मुल्क, हिकिड़ी गुड गवर्नेंस ईंदी। जेकॾहिं उन्हनि खे ख़बर हूंदी त मेरिट ते आउं ईंदुसि ऐं मूंखे सुठो रोज़गार मिलंदो, मेरिट ते आउं मुंहिंजे ॿार खे मैथमेटिक्स, IT ऐं कंप्यूटर ऐं इंग्लिश ईंदी त उहो छांइजी वेंदो, त उहो ॿार महिनत बि कंदो ऐं माइट बि कराईंदुसि, पर ख़बर आहे थींदो कुझु कोन। ऐं 5 लख रुपया ॾेई पोइ नौकिरी वठ बि त हू चवंदो छो पढ़ायां, हिनखे कंहिं कम सां न लॻायां। तंहिंजे करे इहो बि करणो पवंदो। मुंहिंजे ख़्याल में स्कूल खोलण लाइ ज़रूरु कैंपेन हलायूं, सुठियूं ॿारनि खे फिल्मूं ॾेखारियूं, फिल्मूं सॼो ॾींहुं ॾिसनि पिया न, अजय देवगन ठोशो हुयो, हुनखे हू किरी पियो, सलमान खान चवंदा हींअर सलमान खान जो इंतिहाई रदी क़िस्म जूं फिल्मूं आहिनि, तन सभिनि खां वधीक बिज़नेस कयो आहे। मुंहिंजे घर मुंहिंजा ॿार पुट भाइटा भाणेजा ॿुधाईंदा आहिनि फलाणे हिन 50 करोड़ कयो, हिन 100 करोड़, बाबा हिन में आहे छा, आहे कुझु कोन। ॿारनि खे फिल्मूं उहे ॾेखारियूं, 10 days that shook the world, 10 दिन जिन्होंने दुनिया को झंझोड़ डाला, फार फ्रॉम द मेडिंग क्राउड्स ऐं टेल ऑफ 2 cities, इन क़िस्म जूं शयूं ॾेखारियूं उन्हनि खे किताब पढ़ायूं, कृष्ण चंद्र जो मेरी यादों के चुनार ऐं कुरतुलैन हैदर जो आग का दरिया, उहे पढ़नि, खुदा की बस्ती शौकत सिद्दीकी ऐं मां गोरकी जो ऐं यांगमो जो सॉन्ग ऑफ यूथ, इहे किताब पढ़नि। ॿारनि खे घर में पीउ सॼो ॾींहुं इहो न चवे, मां ऐं पीउ जी ॻाल्हि ॿार न वेठो ॿुधे त ही 5 लख रुपया रखिया अथमि, धीअ खे ॾाज ॾियणो अथमि, टीवी वठी अथमि, फ्रिज वठिणो अथमि, ही 4 लख किथे छोकिरे खे 4 लख रुपया ॾेई नौकिरी वठी ॾींदुसि। हू ख़बर आहे धंधो इहो पियो हले, उनखे ॿुधाइजे त कुझु कोन थी, प्योर मेरिट अथई। ऐं ॿियो हुनजे साम्हूं अहिड़ा मिसाल हुजनि। ॾिसो हींअर सिंधी यूथ CSS में टॉप पियो करे, पॉज़िटिव पासा बि आहिनि। सिंध जो नौजवान शाइस्ता हींअर CSS में सभिनी खे मारे पियो अॻिते, माना सिंध में, पंजाब अॻिते आहे, पख्तूनख्वा बि अॻिते आहे। सिंधी नौजवान ओवरसीज़ स्कॉलरशिप्स खणे पियो, हींअर बि जेके आहिनि शेवना स्कॉलरशिप्स घटि पोर्शन आहे जेको स्कॉलरशिप्स अवेल थो करे, पर आहिनि। पर हींअर वक़्तु थियो आहे ब्रेक जो। जी दोस्तो, मिलूं था हिकिड़ी नंढी ब्रेक खां पोइ। जी जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार गुड मॉर्निंग पाकिस्तान में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। तव्हां शामिल थियणु चाहियो था त असांखे टेलीफोन कॉल कयो या वीडियो कॉल कयो। टेलीफोन कॉल करण लाइ सभु नंबर सभिनी सिंधीअ में 0215339 ऐं अंग्रेजीअ में हज़रत ॿुधाईंदा। जी 02135390974 इन ते तव्हां कॉल करे सघो था, या अयाज़ लतीफ़ पली जो एॾो असां सां गॾु आहे, ख़ासि तौर ते उते ॿुधाईंदा हलूं जिते जिते हींअर लाइट आई हूंदी, उन्हनि TV हींअर ट्यून कई हूंदी, असांजो चैनल ट्यून कयो हूंदो, या जिन हींअर अखि खोले असांखे जॉइन कयो हूंदो, त उते ॿुधाईंदा हलूं। त अदा अयाज़ लतीफ़ पली जो अॼु असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि। अदा अयाज़, तव्हां सां इट्स अ शो में जॾहिं कचहरी थी, ॾाढो मज़ो आयो, पाण ॻाल्हायोसीं पे नंढपिण खां, रांदीकरनि खां वेंदे म्यूज़िक सभु शइ डिटेल्ड कचहरी थी वई। तव्हांजी हूअं बि जेका ज़िंदगी आहे ओवरऑल पूरी फैमिली खे सॼी सिंध सुठे तरीक़े सां सुञाणे सम्झे थी, ख़बर पए सभु शयूं, एस्पेक्ट्स ॾिसूं था, सियासी तव्हांजूं सरगर्मियूं आहिनि, सभु शयूं, वकालत बि तव्हां कयो था। पोइ हाणे थोरो पर्सनल अचूं त नालो ॿुधी केस ईंदा आहिनि, थिए थो न फेस वैल्यू ते बिल्कुलु परफॉर्मेंस ते। मूं उते वरी पहिरीं वारी ॻाल्हि कंदुसि जेका आगाज़ में कईसीं, त सिर्फ़ु नाले ते तव्हां कुझु वक़्तु सर्वाइव करे सघंदो, सिर्फ़ु ॻाल्हियुनि ते तव्हां कुझु वक़्तु सर्वाइव करे सघंदो। नालो हुजे ऐं पहिरियां 4 केस हाराए वियो त उहे चईनि केस डॉक्टर आहिनि। हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, डॉक्टर तव्हां वठी वियो पेशेंट डॉक्टर वटि, तव्हांजो पेशेंट ठीकु न थियो, राय रबानी वरितई, ॻोठ पंहिंजी पहुता हो, त उहा ख़बर पई तव्हांजे 5-7 माइटनि खे त जेको पुफाट या सौट जो मारोट वठी वियासीं उहो वियो हलियो डॉक्टर फलाणो। हिते वकील जे क्लाइंट खे जे ख़ुदा न ख़ास्ता फांसी आई, उमिरि क़ैद आई, उहो मोटी केॾां वेंदो? उहो मोटी वेंदो सेंट्रल जेल हैदराबाद। कोर्ट मां केस ॿुधी, जिते अंदरि वेठा हूंदा 3,500-4,000 कैदी, उन्हनि खे वञी ॿुधाईंदो फलाणो वकीलो अॼु मूंखे फांसी ॾियारे छॾी। उहे 3,500 कैदियुनि में ओॾी महिल अधु कलाक में ॻाल्हि फैलजंदी, फलाणे खे फांसी सज़ा अची वई। वकील केरु? वकील केरु? माना मिंट बदनामी ऐं जेका आहे नाकामी सां एॾी रफ़्तार सां ट्रेवल कंदी आहे वकालत में, त
तंहिंजे करे जे तव्हां मुसलसल इनकॉम्पिटेंट साबित थियो त केॾो बि नालो हुजे नालो वालो उॾामी वेंदो सिंध में इलाही वॾा वकील अथव जंहिंजा वॾा नाला आहिनि ॿियनि ऐं अदरवाइज़ मिसाल सिंध में पॉलिटिकल लीडरशिप में नाला नथो खणा इलाही सारा माण्हू वकील आहिनि उन्हनि जी कॾहिं केस हलाईंदे ॿुधो अथव छाकाणि हू नाला वॾा आहिनि उन्हनि जी भारत ला थियल हूंदी कंहिंजी LLB थियल हूंदी कंहिंजी LLM हूंदी पर उहे हिन प्रैक्टिस में रेगुलर न हुआ सुठो उन्हनि जी परफॉर्मेंस सुठी न हुई तंहिंजे करे उन्हनि लाइ माण्हू न ईंदा बाक़ी तव्हां रेगुलर वक़फ़नि सां वकील ऐं उनखे सुठो सम्झंदुसि सुठो जेको 55% केस खटे 45% हाराए छाकाणि हाराइण लाइफ जो हिसो आहे सुठो वकील हुअण जो मक़सदु 80% खटण न आहे छाकाणि त जंहिं माण्हू ॾोह कयो हुनखे सज़ा ईंदी न वकील सभिनी ॾोहारियुनि खे छॾाए त कोन वेंदो तंहिंजे करे 55% केसिस में खटी वञे 45 हाराए वञे ही इज़ अ गुड लॉयर ही आर शी भाई पांदी खां अरशद तव्हां खां पुछण थो चाहे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग अरशद हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भेण आया जी जी, बिल्कुल। दादा अरशद ॿुधां पियो थैंक यू सलाम वालेकुम सलाम अरशद दादा मुंहिंजो सवाल इहो थींदो त छा ईंदड़ इलेक्शन में तव्हां उम्मीद करे छा कैंडिडेट पंहिंजे हर जाइ सिंध में बीहारींदो या मख़सूस जाइ ते जिते ॾिसो था तव्हांजी पोजीशन मज़बूत आहे उन जाइ ते घर में या हर जाइ ते कैंडिडेट बीहारींदो अदा अरशद महिरबानी असांजो ख़्याल इहो आहे असांजी पार्टी जी सेंट्रल कमेटी जो फिल वक़्तु ख़्याल इहो आहे उन में अमेंडमेंट थी सघे थी त सिंध में 130 प्रोविंशियल असेंबली जा तक आहिनि ऐं तक़रीबन 70 खां वधीक या 70 खां कुझु घटि वधि क़ौमी असेंबली जा तक आहिनि त उन्हनि मां असीं 80% कॉन्स्टिट्यूएंसीज़ में कंटेस्ट कयूं असीं माना अवामी तहरीक करे या उन में सिंध जा ॿिया नेशनलिस्ट सपना जंहिंजो आउं कन्वीनर आहियां सिंध प्रोग्रेसिव नेशनलिस्ट अलायंस जो असां टिनि पार्टियुनि जो अलायंस आहे या त उन्हनि जा गॾियल कैंडिडेट्स या सीट एडजस्टमेंट या हिकिड़ो कलेक्टिव डिसीजन वठी सिंधी सिविल सोसाइटी ॿिया पर घणो करे अक्सर तकनि ते सिंध जा क़ौम परस्त ऐं सिंध जो दर्द रखंदड़ माण्हू इलेक्शन विढ़ंदा ऐं सिंध जा क़ौमी कारकुन ऐं अवां जहिड़ा भाउर जेकॾहिं मैदान में बीहंदा त पाण इनशाला हिकिड़ी सुठी इलेक्शन लड़ंदासीं जेका मिसाल बणजंदी ईंदड़ जनरेशन्स लाइ महिरबानी अरशद भाई पांदी खां कॉल करण जी सवाल पुछण जी वापसि मां तव्हांखे इहो पुछण थी चाहियां अयाज़ साहब जीअं तव्हां चयो त हाणे सिंध जे माण्हूअ खे एजुकेट थियण जी ज़रूरत आहे उन्हनि खे उहो इल्म अदब उहो उन्हनि खे उहे फिल्मूं ॾेखारजनि उहो अदब पढ़ाइजे उन्हनि जे ज़हन खे ओतिरो वसी कजे ईअं साम्हूं खां बिल्कुलु मुमकिन नथो लॻे असां उन ॼटकी ऐं वॾेर की ज़हनियत खे बिल्कुलु तब्दील करे विझूं 5-10 सालनि में तव्हां वटि को अहिड़ो वे आउट आहे को अहिड़ो दग आहे त उन्हनि खे एजुकेट कजे असां वटि आहे अवामी तहरीक में आहे असां हींअर तक़रीबन को 3,22,000 जे क़रीब मेंबरशिप कई सॼे सिंध में हिकिड़ो महीनो रुगो मेंबरशिप ड्राइव शुरू कईसीं असांजी पार्टी में स्टडी सर्किल्स थियनि था असां वटि पबण में गुज़िरियल 15 ॾींहं अॻु में वर्कशॉप हो 3 ॾींहं हलियो जंहिंमें मुख़्तलिफ़ माण्हुनि अची लेक्चर्स ॾिना पाकिस्तान जे इकोनॉमिक्स एक्स ब्यूरोक्रेट्स वाटर एक्सपर्ट्स उन्हनि लेक्चर ॾिना असांजी पार्टी में कोर्स ठहियल आहे किताबनि जो पर आउं उन खां सवाइ ही सम्झंदुसि त सिंध जो जेको उस्ताद आहे जेको क्लास में 6-7 दर्जे में मैथ्स पियो पढ़ाए या समाजी अभ्यास पियो पढ़ाए या पॉलिटिकल साइंस पियो पढ़ाए जेको पढ़ाए पियो उनखे चवण खां उहो जेकॾहिं न उस्ताद क्लास में घिड़े थो ऐं उनजे हथ में हिकिड़ो किताब हुजे ऐं उहो किताब में पनो मुड़ियल हुजेसि ऐं उहो डेस्क ते रखे ऐं पंहिंजो अधु कलाकु लेक्चर ॾे उनखां पोइ जेको पनो खणी बाय द वे ईअं ऑफ दी हुक जेके रिमार्क्स ऑफ दी कफ रिमार्क्स चइबनि ईअं खणी चए त ॿारो अॼु आउं हीअ किताब पियो पढ़ां हीअ नेल्सन मंडेला जी बायोग्राफी ऑटोबायोग्राफी आहे ऐं 122 सुफ़े ताईं पहुतो आहियां तव्हांखे हिकिड़ो नंढो टुकड़ो पढ़ी थो ॿुधायां 4 लाइनूं पढ़ी ॿुधाए वरी किताब बंदि करे हलियो वञे लेक्चर पंहिंजो ॾे ऐं सिंधी डॉक्टर जेको आहे क्लिनिक ते वेठो हुजे जेको पेशेंट अचे उनजे किनारे ते रूसो जी या वाल्टियर जी बायोग्राफी पई हुजे या मिस्किन जान खान खोसो ॾिसो तव्हां सभु नाला तव्हां वरिता कहिड़ा इंपॉर्टेंट नाला मिस्किन जान खान खोसो पियो हुजेसि या M.H. पंवर साहब जी बायोग्राफी पई हुजे उहो पढ़े ऐं उन ते ॻाल्हाए ऐं उहो चवे तव्हां इजाज़त फिल्म ॾिठी आहे नसीरुद्दीन शाह जी तव्हां कालका ॾिठी आहे शत्रुघ्न सिन्हा जी तव्हां पुराणी फलाणी राज कपूर जी फिल्म ॾिठी आहे इहे ॻाल्हियूं करे ॻाल्हियुनि सां माहौल ठहंदो आहे न हाणे ॻाल्हि कहिड़ी पहले ॻाल्हि आहे माल कमायो हू ही थी वियो हू ही थी वियो हुन फलाणी गाॾी वरिती आहे हुन हीअं कई आहे हुन कपिड़ा ही वरिता आहिनि उहो माण्हू जेको MSc या BSc मैथमेटिक्स करे हू पंहिंजी नौकिरी थो वठे ॿी नथी नौकिरी मिले त फ़िलहाल मास्तरी कया इन नियत सां
पोइ उहो गोरकी छो पढ़ंदो, उहो अली शरीयती छो पढ़ंदो, उहो नेल्सन मंडेला जी बायोग्राफी छो पढ़ंदो, उनखे इहो कीअं एजुकेट कजे? सबब इहो आहे हिन लेवल तां हिन लेवल ते शायद इहे पियो चवां, मूं इन करे चयो त पैकेज आहे, तव्हां सही था चओ छो पढ़ंदो, जेकॾहिं उनखे चवंदासीं त पढ़ ऐं उन मां तोखे फ़ाइदो थींदो त इहो ग़लति रस्तो आहे। हा कंहिंखे चइजे हू चवंदा न हिकिड़े लिखी वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते मज़हबी माण्हू, हीअं कर न त तुंहिंजी हीअं तोसां थींदो, पढ़ो वरना तुम्हारी पढ़ी जाएगी, पढ़ो वरना तुम्हारी पढ़ी जाएगी। हाणे डपु ॾियारण जी बजाय पढ़ इन करे जो अलाह प्यार कंदई, बजाए इन जे पढ़ वरना पढ़ी जाएगी, इन थियरी जे बजाए पढ़ ही रूसो पढ़ त ठठ थींदई, नौकरी मिलंदई, या मंडेला पढ़, इन जे बजाए बाबा ज़िंदगी एवरेज घणी आहे शाइस्ता 60-65 साल, 60-65 साल में वन ट्रैक पियो हले माण्हू हुजे, सुपर एक्सप्रेस हिकिड़ी ट्रेन वञे पई त पेशावर पई वञे सिधी, ऐं सॼी ज़िंदगी पेशावरी पटड़ी ते हले पई, ऐं उन माण्हू जी ज़िंदगी में का डाइवर्सिटी न हुजे, ज़िंदगी में मज़ो आहे न, ज़िंदगी हिकिड़ी पैकेज आहे, उनमें शहर हुअणु खपनि, उनमें कचहरी हुअणु खपे, उनमें ट्रेवल हुअणु खपे, माण्हू कॾहिं थाणे अहमद खान रहियो पियो हुजे, कॾहिं माण्हू गौसपुर जे बंद ते वेठो हुजे, कॾहिं माण्हू नगर पार्कर वेठो हुजे, कॾहिं किताब पियो पढ़े, कॾहिं गुलाब जामुन पियो खाए, कॾहिं कुकुड़ पियो खाए, कॾहिं दाल पियो खाए, ज़िंदगी एंजॉय करणु खपे। सुठी ॻाल्हि आहे। टेलीफोन लाइन ते केरु मौजूदु आहे? हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अरे फली साहब क्या लगता है? महिरबानी अदा तारफ़। हेलो जी जी, तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो भाउ। रेनबो गाड़ी तो ॻाल्हायां। जी, किथां पिया ॻाल्हायो? फली साहब सां ॻाल्हायां। जी, परीजो साहब सां अदा रहीम बख्श साहब महिरबानी, ॿुधां पियो तव्हांजी ॻाल्हि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। रेनबो गाड़ी तो ॻाल्हायां, लाड़काणे ज़िले खां रज़ा साहब जो भाणेज। अदा रज़ा ख़ुशि आहे? हा उहो कुझु आहे। रज़ा खे वॾो वकील थियणो आहे, रज़ा खे चइबोसि त लाड़काणे मां निकिरी कराची अचे। दादा हैदराबाद रही पे फिलहाल हींअर ज़िंदाबाद। पोइ असांजी माना ॿार मोकिलियोसि। हाणे ट्रेन मार्च जी तयारी कयो, ऐं ॿियो किताब पढ़ायो पंहिंजे ॿारनि खे, ॻोठ सॼे खे, ॾोकरी खे, बादे खे, लाड़काणे खे, लाइब्रेरियूं खोलियो। बिल्कुलु हाणे असांजो सवाल इहो आहे जी कराची में जेका टारगेट किल ॻाल्हाइबी आहे कॾहिं फल थींदी? हा, टारगेट किलिंग तॾहिं बंदि थींदी जॾहिं एक्रॉस दी बोर्ड बिना के मतभेद जे कराची में ऑपरेशन थींदो, कराची में जेके पुलिस ऑफिसर्स आहिनि उनखे तहफ़ुज़ मिलंदो, उहे जॾहिं दहशतगर्द गिरफ़्तार कंदा त उन्हनि खे वरी टारगेट करे ख़ुदि न मारियो वेंदो, जजनि खे तहफ़ुज़ मिलंदो। ऐं असांजी सुप्रीम कोर्ट सगोरी 3 फ़ैसिला अहम करे वई हुई कराची में त डी वेपनाइज़ कयो वञे, डीलिमिटेशन कई वञे कॉन्स्टिट्यूएंसीज़ जी, ऐं नो गो एरियाज़ ख़तम कया वञनि, उन्हनि ते अमल थींदो, ऐं नाम निहाद मफ़ाबत जे नाले में सिंध जो सौदो बंदि थींदो त कराची में अमन थी वेंदो। जी जी, वॾी महिरबानी कारी साहब तव्हांखे कॉल करण जी। सभु शयूं थियूं माशाल्लाह, असां वॾा वॾा नाला वरितासीं, पॉलिटिकल सिनारियो ते बि ॻाल्हायोसीं, सभु शयूं आहिनि। हाणे कुझु पर्सनल तव्हांजी इंटरेक्शन त रही आहे, घर वारनि सां टाइम कीअं पियो हले अॼुकल्ह जे दौर में, छाकाणि त हर महीने खां पोइ तालुकात ऐं जेके लह विचड़ा हेठि मथे थींदी रहंदी आहे। सो पर्सनल लाइफ ते अचूं, भाभी असांजी भाॼाई जेका आहे उहा कुझु कुझु बेज़ार थी आहे हाणे, या अञा ताईं उनखे हिकिड़ो ई ट्रेक आहे त पोइ सभु ठीकु आहे? असांजे घरनि जूं औरतूं अक्सर असां मां बेज़ार हूंदियूं आहिनि, मूं मां, बाबा मां, मुंहिंजे चाचे ग़ुलाम कादिर मां, मुंहिंजे भाउ असलम मां, असांजे फैमिली मां उहो बेज़ारी परमानेंट आहे। उनमें ऑकेजनली माना ईअं न आहे त मुसलसल ख़ुशी आहे ऐं कॾहिं कॾहिं बेज़ारी आहे परमानेंट बेज़ारी आहे, कॾहिं कॾहिं ख़ुशी आहे। उहो सबबु इहो आहे जो पलियो साहब सॼी ज़िंदगी दौरनि में ऐं हलण में, चाचा भाउर ॿिया सभु ईअं, पोइ माण्हू कॾहिं अचे थो उन ॾींहुं ख़ुशी सेलिब्रेट बि कयूं था, ईद ते वियूं बि था। ॿियो असां केतिरियूं शयूं घरनि में उहे कंदा कोन आहियूं जेके रिवायती तरह करणु खपनि, पर उहो यादि कोन्हनि। मसलन मूंखे यादि न हूंदो त बर्थडे बाबा जी कॾहिं आहे ऐं अम्मा जी कॾहिं आहे। अम्मा त हाणे बरोमा जो इंतकाल थियो आहे तंहिं करे वरसी यादि थी रहे, पर हूअं जेकॾहिं अम्मा हयात हुई त को बर्थडे यादि हुजे, मुंहिंजी बर्थडे गुज़री वई, मुंहिंजे ॿारनि वारनि मां कंहिं मूंखे विश कोन कयो, यादि ई कोन्हनि, या हुननि ॾिठो बाबा कारकुननि त सेलिब्रेट कयो, दादू में जशन कयूं, जलसेआम कयूं, ॿारनि खे विसरी हलियो। मुंहिंजी ज़ाल जी बर्थडे शायदि महीनो खनि अॻु में हुई, अलाए हिन महीने हुई, मूंखे विसरी वई हुई। तंहिंजे करे दरवाज़ो तव्हां आयो अचानक त दरवाज़ो बंदि ई मिलियो? न, दरवाज़ो त बंदि मिलियो, पर हुन खां अलावा सुबुह जो वारे मानी जेका हूंदी थोरी सुकल मिलंदी, ऐं भाॼी में थोरो घी वधीक हूंदो, लूणु थोरो वधीक हूंदो।
अच्छा अच्छा अञा हिकु हवालो तव्हां विसारे छॾियो यानी समाजी सियासी पंहिंजी प्रोफेशनल हा कहिड़ो कहिड़ो उन सां गॾोगॾु जेको इल्म ऐं अदब जो ज़ौक़ आहे जंहिं सां सवेर ॻाल्हायोसीं पिए त अयाज़ साहब एक्टिंग बि कई आहे हथे गुल मेहंदी त यानी असां ॾिठोसीं उन खां अॻु में दंगे मंझि दरिया उहो त ॾिसण जो मौक़ो कोन मिलियो रिकॉर्डिंग हिकिड़ी धुंधली रिकॉर्डिंग ॾिसण जो मौक़ो मिलियो इन परफॉर्मिंग आर्ट्स जे हवाले सां जीअं तव्हां रहिया आहियो एक्टिव पोइ छा कमेंट आहे तव्हांजो छा लाड़ो रहियो ड्रामेबाज़ी कीअं रही ड्रामेबाज़ी कनेक्शन सवेर तव्हां ॻाल्हि कई न उन सां हिनजी कनेक्शन आहे शाइस्ता माण्हुनि खां पुछंदो हुजे सजाद खां या शाइस्ता खां नंढे हूंदे हाणे त ख़बर नाहे जे ॿिन्ही खां नंढे हूंदे पुछूं त माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजो आइडियल ऐं पायलट थियां ॿियो चवंदो आहे मुंहिंजो आइडियल हो त आउं मोहम्मद अली जिन्ना साहिबु थियां त हिकिड़ो तव्हांजे इदारे सां लाॻापियल हिकिड़ी मौजूद शख़्सियत आहे सो तव्हांजे इदारे जी रूह रवां उन सां हिकिड़ो दफ़ो कचहरी पई थी त मूंखे चई त मूंखे नंढे हूंदे खां ऐं मुश्किल पसंदि आहियां मूंखे जो सूफ़ खणणो आहे त मुंहिंजो भाउर जेके आहिनि से चवंदा आहिनि त आउं सूफ़ हीअं वठी विझी खणण जे बजाए ऐं हीअं मथे लटकी ऊंधो थी पोइ पट तां मुश्किल सां तंहिंजे करे ऐं चैलेंजिंग टास्क मूंखे वणंदा आहिनि उन दोस्त पियो चयो त मुंहिंजे मिज़ाज में बि ईअं अथव माना तव्हां हैरान थींदो मूंखे मोहम्मद अली जिन्ना साहिब या मंडेला या जॉन एफ कैनेडी जे बजाए मुंहिंजो पसंदीदा कैरेक्टर सालनि ॾह साल रहियो अथव इब्न सफ़ी हिकिड़ो जासूसी किताब लिखंदो हुनजो कैरेक्टर हूंदो इमरान इमरान सीरीज़ उहो इमरान हिकिड़ो एब्सेंट माइंडेड माण्हू तमामु कॉम्पिटेंट पर हिकिड़ो गैर यकीनी गैर मुस्तकिल में ओचितो अलाए छा कंदो उहो कैरेक्टर उते सालनि ॾह साल छायल रहियो अथव ऐं चाहींदोसि त माण्हू चवंदा हीअ थिए ऐं चवंदा इमरान थिए उनजे करे आऊं इन्हनि सभिनी शयुनि में थोरो ड्रामो मूंखे जेकॾहिं कॾहिं मौक़ो मिली वञे न त चवनि त बाबा स्पिन बॉलिंग कराए अच वञी कंहिं वन डे मैच में मौक़ो ॾींदा कोन कंहिं सिंधी खे सिंधी माण्हू वीचारा आहिनि न सिंधी न आयल आहिनि सिंधी क्रिकेटर नथो थी सघे छाकाणि न आयल आहे सिंधी हॉकी जो प्लेयर नथो थी सघे सिंधी बॉक्सिंग नथो करे सघे सिंधी को चीफ नथो थी सघे कंहिं सर्विसिस जे इदारे जो सिंधी पाकिस्तान में को वॾो जनरल नथो थी सघे सिंधी आईजी नथो थी सघे सिंधी वीचारा ॼटनि सभु मूं वांगुरु ऐं अवां वांगुरु तंहिंजे करे उहे ओलंपिक्स में कोन वञी सघंदा उहे कंहिं बि वॾे कम में न हूंदा उहे थींदा ASI थींदा एक्साइज़ इंस्पेक्टर थींदा टीचर थींदा बाक़ी उन्हनि खे किथे ॿियनि जाइनि ते अचणु कोन ॾिबो पर मुंहिंजो जे वस पुजे क्रिकेट में खणंदा ई कोन पाण खे त स्पिन बॉल किथे कराए अचे जे चइजे त बाबा हिकिड़ो असां वटि हूंदो राणो मोची उहो वेहंदो पठाण कॉलोनी जे कुंड ते असीं हूंदासीं सुजाग ॿाहिरि तहरीक में पोइ बाबा वारा चवंदा त इहो मोचको कमु बि सिखिजे पोइ हिकिड़ो मुनवर टालपुर हूंदो ऐं मोहसिन टालपुर मोहम्मद अली टालपुर जा नंढा भाउर उहे ॿारनि जी तंज़ीम में हूंदा ऐं इस्माइल राहू साहिबु फाज़िल साहिब जो पुटु ऐं असलम राहू पोइ हुन राणे ऐं पुनू मोची वटि असीं अधु कलाक वञी वेंदासीं त जुतियूं कीअं गॾिजनि पोइ सूहो हथ में लॻी वेंदो उन वटि वेठा हूंदा भला माण्हू आहे ॿई राणो ऐं पुनू त उहो मोची जो कमु बि सिखी छो न वठिजे तंहिंजे करे ड्रामो बि ईअं त ड्रामो हथे गुल मेहंदी में बैदल मसरूर दोस्त हो हफ़ीज़ कुंबर दोस्त हो छो न परफॉर्म करे ॾिसजे बसि ईअं हो बाक़ी को मुसलसिल को ड्रामा में मतिलबु हाणे तव्हां इहो पुछिजे त कहिड़ो कमु न कयो अथव उहो थोरो अरबे अरे बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले त उहो घुमण फिरण सां भला हिकिड़ो त तव्हां कयो था ही दौरा जेके ॻंढापो आहिनि मसरूफ़ियत जो कंहिं काज़ जो कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे भला फैमिली वठी वञा को हेॾां घुमण वञिजे कुझु वक़्त लाइ कुझु ब्रेक खपे माण्हू खे एतिरा कमु करे ऐं सिंधी नेशनलिस्टनि ऐं सिंधी पॉलिटिकल लीडरशिप जेका सिंध जी आहे हुन में सम्झा थो वाहिद माण्हू आहियां ऐं क्लेम थो कयां जेको हर साल या ॿिए साल मूंखां 100 गुणा वधीक अमीर ॿिया आहिनि ऐं इलाही सारा लीडर त अख़बार में पढ़ंदा हुआ फलाणो कैनेडा मां मोटियो फलाणो बर्तानिया में मोटियो फलाणो अमेरिका में मोटियो ऐं मूंखां उहे हज़ारनि ते वधीक अमीर आहिनि खरबपति आहिनि उहे ॿारनि खे वधि में वधि वठी वेंदा आहिनि सऊदी अरब उमिरि ते ऐं हज ते पाण वेंदा आहिनि अमेरिका बर्तानिया ऐं लंडन ऐं पेरिस ऐं न्यूयॉर्क ऐं हर ॿिए साल या 3 साल ॿार वाइफ वठी लंडन थाईलैंड श्रीलंका गुज़िरियल महीने उहे हुआ मूं सां गॾु न्यूयॉर्क ऐं न्यू जर्सी में गुज़िरियल महीने ॿार ऐं ज़ाल ऐं पोइ वरी हर ॿिए 3 महीने असां वटि ख़बर अथव मानी बि असीं खाईंदा आहियूं त पैसा मिला तव्हां अलाए कयो था हल न असां वटि जे 500 दोस्त आहिनि न ऐं जेकॾहिं वियासीं ॿाहिरि बाबा 32,000 टिकेट आहे 32,000 मिलायो
मिलिया पैसा असीं मिडिल क्लास माण्हुनि ते खिलू कंदा बिल्कुलु, न, न, असीं बिल्कुलु, मिडिल क्लास जा बिल्कुलु, माण्हू 32 सां मिलायो हाणे गाॾी जेका लही वेंदी बाली इंडोनेशिया जे जकार्ता मां जीअं गाॾी बाली वञिणो आहे या मुंबई खां गोवा वञिणो आहे या वैनकूवर खां विस्लर माउंटेन्स वञिणो आहे या लंडन खां ब्राइटन वञिणो आहे त पोइ या बैंकॉक खां पताया वञिणो आहे त घणा पैसा आहिनि 2000 बात मिलायो 300 बात या 500 बात मानी खाधीसीं हिकिड़ो दोस्त आहे असांजो ख्वाजो आहे इतफाक सां हैदराबाद जो आहे सो गाॾी में चढ़ियो असीं वियासीं पे को कुआलालंपुर खां कंहिं जाइ ते फ्रूट वठी आयो पोइ सीट ते वेही फ्रूट कढी अची खाओ था असां खा थोरो असां हाणे पराई फ्रूट वरी खाधोसीं थोरो लही चई त ही मूं 40 रिंगट जो विधो 8 रिंगट मिलायो बाबा तो इहो चई कोन त गॾियल आहे फूल जो आहे त असीं सभु इलाही खाऊं असां चयो खाओ था त ईअं करे असीं घुमंदा आहियूं तमामु घणो घुमंदा आहियूं ऐं सिंध बि घुमंदा आहियूं कागान ऐं नारान ऐं शोगरान ऐं स्करदू इहे बि घुमंदा आहियूं घुमण खां सवाइ आउं चवंदो हुज़ूर जिन छा चयो हुज़ूर जिन चयो इल्मु हासिल करणो हुजे त चीन वञिणो पए त वञो त जर्नी सां माण्हू सिखे थो बिल्कुलु ऐं लतीफ़ साईं चयो आहे त महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ त माण्हू जेकॾहिं अॻियां नथो या ओरियां ई आणीन मेड़ियो मोलम ख़बरूं साता सुध न ॾीन जिते वह वेद करे त परे वञणु खपे ओरियां जूं ख़बरूं न परे जा पंध परे जूं जर्नीज़ ॾुखिया रस्ता ॾुखियूं शयूं असां बि कंदा दोस्त वेंदा आहियूं त पोइ इहे थींदो आहे बाबा कढो $100 उहो करे पोइ आउं ई उन्हनि जो खज़ानची हूंदो आहियां पोइ साॼे पासे हूंदो आहे इज्तमाही ऐं खाॿे पासे हूंदो आहे इनफरादी पोइ का शइ वणंदी त पोइ सोचींदा दादा इनफरादी इज्तमाही पोइ खीसे मां पोइ जेके निकिता पोइ पटिजी वेंदा आहिनि राति जो लिखंदो आहे आउं कंदोसि पोइ हाणे ॿियनि खे ॾेई छॾंदो कॉलर केरु मौजूदु आहे ॾिसूं केरु किथां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे असां सां गॾु दादा अदा मां फज़ल कलबाणी थो ॻाल्हायां फज़ल कलबाणी साहब तव्हांखे भली कार चऊं था गुड मॉर्निंग पाकिस्तान में अदा अयाज़ लतीफ़ पली जो महिमान आहिनि कुझु पुछणु चाहियो अदा जी बिस्मिल्लाह अयाज़ साईं हक़ मौजूद सदा मौजूद कलबाणी साईं बस चङा भला ज़िंदाबाद अलाए इहो ॿुधायो त सुबुह सुबुह सां नाश्तो कयो अथव नाश्तो शाइस्ता चांहि पियारी आहे ऐं सजाद नाश्ते जो आसरो ॾिनो आहे अस्मा जान बे आसरो ॾिनो आहे बिरयानी असां ठाहे रखी आहे अयाज़ न त पोइ कुर्ब करे मूं वटि हलिया अचो हलवे पूरी जो तव्हांखे नाश्तो करायूं फज़ल साईं नेक्स्ट टाइम तव्हां वटि ईंदासीं ऐं तव्हांजे फर्ज़ंद जे इम्तिहान पास थी कामयाब थी मूं फेसबुक ते बि ॾिठो शायदि ट्विटर ते बि हुनजी मुबारकबाद वॾी महिरबानी हाणे मुंहिंजो हिकिड़ो सुवाल बि आहे जी साईं मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजी हेॾी घण पासाई शख़्सियत ऐं माशाअल्लाह कामयाब तरीन माण्हू आहियो सिंधी नौजवान खे ॿुधायो त उहो तव्हां जहिड़ो थियण लाइ छा करे बिल्कुलु हाणे ठीकु आहे महिरबानी कलबाणी साहब दावत तव्हांजी इज्तमाही ही इनफरादी हुई इज्तमाही इनफरादी या उहो ई हुई जीअं पताए वारे दोस्त तव्हांखे न ॿुधायो फ्रूट अचो अच्छा फ्रूट वारी दावत दावत खाई पोइ तव्हां सभु महिरबानी कलबाणी साहब ख़ुशि हूंदो हाणे फज़ल साईं जेका ॻाल्हि कई फज़ल कलबाणी साहब हुनजो गस खेसि ख़बर आहे पर हुन चाहियो थिए त सिंध जा व्यूअर्स ॿुधनि केटीएन जा छाकाणि त फज़ल कलबाणी जी का बि सिफ़ारिश कान हुई ऐं फज़ल कलबाणी हिकिड़ो मिडिल क्लास जो नौजवान शागिर्द हो उन बेहद इंतिहा महिनत कई ऐं कलेक्टर कस्टम्स थियो जेको पंहिंजो कॉलर हो फज़ल कलबाणी साहब इहो कलेक्टर कस्टम्स थियो ऐं पछाड़ी में सॼे सिंध जो बलोचिस्तान जो कस्टम जो हेड थियो ऐं उनजी इन्वेस्टिगेशन जे शोबे जो सरबराह थियो ऐं तमामु हिकिड़ो मेरिट ते बिना कंहिं करप्शन ऐं एलिगेशन जे साफ़ शफ़ाफ़ ऐं उनखां पोइ ॿियो पासो त सोनी रसाला ॿिया उन्हनि खे पैट्रनाइज़ करणु त जेकॾहिं इहे माण्हू थी सघनि था डॉक्टर जोखियो थी सघे थो सर्जन हुसैन लगारी थी सघे थो ए ब्रोही अची सघे थो हफ़ीज़ पीरज़ादो अची सघे थो इहे सिंध जा सुल्ताना सिद्दीकी अची सघे थी जहांगीर सिद्दीकी अची सघे थो अहिड़ा अली काज़ी अची सघे थो लोअर मिडिल क्लास जा माण्हू तरक़ी करे अची सघनि था बैंकर थी सघनि था डॉक्टर थी सघनि था सर्जन थी सघनि था एडी ख्वाजा थी सघनि था सनाउल्ला अब्बासी थी सघनि था खोसो साहब जेको SSP आहे उहो थी सघनि था ईअं सिंध जा माण्हू थियनि कोन पिया जज कोन पिया थियनि मोहम्मद रोशन ईसानी कोन था थियनि सिंध जा माण्हू राणा भगवान दास कोन था थियनि हामिद अली मिर्ज़ा कोन था थियनि सजाद अली शाह कोन था थियनि उहे मिडिल क्लास जा माण्हू किथे किथे पुॼनि था तंहिं करे उहो ई गस आहे महिनत जो हिकिड़ो असां ॾिठो बि आहे सिंध जे नौजवान में ख़ासि तौर ते त जेको निकितो आहे ख़ासि तौर ते उहो असांजो लोअर मिडिल क्लास जो निकितो आहे जेके वॾा नाला आहिनि असां वटि उहे बि तव्हां जेके तव्हां जीअं ॻाल्हि कई त
दाऊद पुट साहब वण ते चढ़ी पड़िया, मिर्ज़ा कलीद बेग साहब जा मिसाल, उन खां अलावा जेके मिसाल हुया उहे के ॾींहं जी रोशनी में, के राति जो कंहिं कुंड ते लॻल बल्ब जी रोशनीअ में, के रंधिणे जी बाहि जी रोशनी में पढ़िया, ऐं उहे वॾा नाला थिया। या हींअर जेके असां वटि सीनियर सेक्रेटरीज़ आहिनि जेके आहिनि, उनजो माज़ी ॾाढो ग़रीब रहियो आहे, हींअर कंहिं सुठी पोज़ीशन ते आहिनि कुझु बि, या हर दौर जी हर वक्त जी पंहिंजी तकाज़ा हूंदी आहे, पंहिंजी माहौल जी हालत अदायास नाला वठूं था, पर जेकॾहिं लेनन जी ॻाल्हि कयूं त लेनन जो पीउ निकोली हिकिड़ो उस्ताद हुयो, हिकिड़ो मास्तर हुयो, हुनजी माउ हिकिड़ी पाण वकालत पढ़ियो, हिकिड़ी चिणंग मां हुन करे ॾेखारियो। असांखे बि उमेद आहे त अॻियां हली कंदासीं। आख़िरी असां वटि 2 खां 3 मिंट बचिया आहिनि अदायास, असां चाहींदासीं त को अहिड़ो मैसेज हुजे, अहिड़ो कलेक्टिव हुजे जेको सिंध जी न्याणी, सिंध जो नौजवान, ख़ासि तौर ते असांजो मुंहिंजो फोकस बि हूंदो आहे, अॼु जो नौजवान सुभाणे जो असांजो मुस्तक़बिल आहे, ऐं हींअर असांखे कुझु वक़्तु लॻंदो ॾिसण में, पर हुनखे जेका कोशिशि करणी आहे, अॻियां जेको वधिणो आहे उहो कीअं वधे, छा करे, का नई सोच ॾिजे जंहिंजे पासे हू लड़े। ऐं चवंदा बनस्पति मांडलीअ ते, घर जी कुंड ते, दुकाननि ते वेही या उताकुनि ते ठाड़ा माशा हणण खां बहितर आहे लाइब्रेरी वञे या कुझु सिखे। तव्हां मां चवंदुसि त नौजवाननि खे को अहिड़ो गस ॿुधायो जो कुझु अॻियां वधे। अॼु खां कई साल, कई डिकेड्स अॻु में चयो वेंदो हो त फलाणो माण्हू जेक ऑफ ऑल आहे ऐं मास्टर ऑफ नन आहे, थोरो थोरो सभु ॼाणे थो पर कंहिं बि शइ में पूरी ॼाण कान अथसि, जेक ऑफ ऑल आहे। हाणे जेको वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे ऐं मलेशिया जो कॉन्सेप्ट आहे, पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि जो, चाइना हिकिड़ो वॾो मिसाल आहे, त चवनि था त वन शुड नो समथिंग अबाउट एवरीथिंग एंड एवरीथिंग अबाउट समथिंग। कामयाब माण्हू हुआ जेके थोरी थोरी ख़बर इलाही सारियुनि शयुनि जी हुजे, पर कंहिं हिकिड़ी शइ जे बारे में तमामु घणी ख़बर हुजेसि। त असांजे नौजवान खे ईअं थियणो पवंदो, यानी थोरी IT, थोरो कंप्यूटर, थोरी ड्राइविंग, थोरो लाइसेंस वारी का शइ हलाइणु, थोरो गाॾी हलाइणु, उहे सभु शयूं अचनिसि, पर का हिकिड़ी शइ, उहो बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन हुजे, को मीडिया जी का ॻाल्हि हुजे, को उनखे परफॉर्मिंग आर्ट्स जी का ॻाल्हि हुजे, उनजो वरी मुकमिल माहिर थियण जी कोशिशि करे। ऐं बाक़ी पर इहो ईअं न थिए त या त थोरी थोरी सभिनी शइ ख़बर हुजेसि, मुकमिल कार न हुजेसि, या वरी कंहिं हिकिड़ी शइ में मुकमिल 24 कलाक लॻो पियो हुजे, ॿी दुनिया जहान जी ख़बर ई न हुजेसि, मोबाइल कीअं का बि IT कंप्यूटर न अचेसि, वॾो माहिर हुजे, अचेसि ई न ख़बर विंडोज़ छा आहे, तंहिंजे करे उहे थिए। ऐं सिंध खे असीं तब्दील पिया कयूं, तव्हां तब्दील पिया कयो, पाण गॾिजी पिया कयूं। उन तब्दीलीअ में वेसा हुजे सिंध जे नौजवान जो, ऐं जीअं सिंध तब्दील थिए पई उन में हू इंतज़ारु न करे, केस न ॿधे सिंध जो नौजवान त मूंसां हीअं थी वियो, बाबे हीअं कोन कयो, स्कूल में टीचर सही कोन हुआ। उनखे सम्झणु खपे त जेकॾहिं हू पाण को फ़ैसिलो करे थो। ऐं रुगो आख़िर में हिकिड़ी नंढड़ी शइ ॿुधाईंदोसां, 2-3 सेकेंड हूंदा। हिकिड़ो नंढड़ो ॿारु वियो फ्रांस में कंहिं पामिस्ट खे हथु ॾेखारी, अॼु खां 100 साल पहिरीं। पामिस्ट खे चई त आउं छा थींदुसि? पामिस्ट चयुसि त तूं कामयाबु माण्हू थींदे, पर तुंहिंजी हीअ लाइन थोरी अधु आहे, इहा जे मुकमिल हुजे हा त तूं शहनशाह थी। उहो 8-9 सालनि जो ॿारु घर हलियो वियो, पामिस्ट ॿियनि जा हथ ॾिसणु शुरू कया। उहो ॿारु वियो घरां खंजर खईं ऐं पामिस्ट जे साम्हूं आयो ऐं खंजर खणी पंहिंजे हथ ते रखी हुन लाइन कयईं छिक ॾिनी। उहा लाइन सॼी वढिजी वियसि, हथु रतो रत थी वियुसि ऐं लाइन डिघी थी वई। चई हाणे ॾिस, हाणे लाइन डिघी थी वई, हाणे शहनशाह थींदुसि। पामिस्ट ॾिसी चयुसि, पुट लाइनूं मथे आसमाननि ते ठहंदियूं आहिनि, हथ सां कोन ठहंदियूं आहिनि, पर जंहिं नमूने तो पंहिंजे खंजर सां लाइन छिके वॾी कई आहे, हाणे जे लॉर्ड्स मथां लही अचनि त उहे लॉर्ड्स जा लॉर्ड्स अब तोखे शहनशाह थियण खां रोके नथा सघनि। ऐं पोइ उहो नेपोलियन बोनापार्ट जो त जॾहिं माण्हू इरादो करे थो ऐं ॼमी थो बीहे त मूंखे हीअं थियणो आहे, त पोइ रूए ज़मीन जी का ताक़त हुनखे रोके नथी सघे। ॾाढी वॾी महिरबानी अदायास, ॾाढो मज़ो आयो। हमेशह नयूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, सिखंदा आहियूं, ऐं तव्हांजो जेको चकमक आहे इहो हमेशह हिन में जेका कशिश आहे न त क़ाइमु रहे, असांजी दुआ आहे तव्हांखे। वॾी महिरबानी, थैंक यू मिस्टर आज़ाद भाई। वक्त में कोशिश कईसीं त घणो कुझु सिखूं ऐं घणो कुझु असां ॿियनि ताईं पहुचायूं। जी जो कि ही कम थी नथो सघे अगरि ही वसाइल न आहिनि, बट मां हमेशह ई चवंदी आहियां where there is will there is always a way out। वंडरफुल आसमा, ॾाढो सुठो। नाश्ते जी शिकायत बि कई, उहा ख़तमु थी वई, उहा ख़तमु थी वई। नाश्तो आसिरो न, नाश्तो तव्हां करायूं था। जी दोस्तो, हिन सां गॾु असांजो प्रोग्राम पुॼाइणी थो पए थो। इंशाअल्लाह ताला सूमर ते थींदी तव्हां सां मुलाक़ात। पर चवंदा आहिनि त हमेशह 100 मां सिर्फ़ु 2% माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें लीडरशिप क्वालिटी हूंदी आहे, बाक़ी 98% ओबे कंदा आहिनि, फॉलो कंदा आहिनि। कोशिशि कयो त 2% थियो। पंहिंजी दुआ में यादि कजो। सूमर ते इंशाअल्लाह तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजी मेज़बान खे इजाज़त। अल्लाह